नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त भरिया सिटी भरिसां ॻोठ मंगो में नाच ऐं लाड़ बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे। फायरिंग जे नतीजे में अब्दुल लतीफ़ लाड़ क़तल, ॿिन्ही धुरनि जा 8 ॻोठाणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में फारूक नाच, महबूब नाच, सदाम नाच, कुर्बान लाड़, हुबदार लाड़, अब्बास लाड़ ऐं इमदाद लाड़ ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंखे भरिया सिटी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मड़ वाक़े वारी जाइ ते पहले झेड़े जो कारण बिजली जो कनेक्शन ॿुधायो पियो वञे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त भरिया सिटी भरिसां ॻोठ मंगो में नाच ऐं लाड़ बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे। फायरिंग जे नतीजे में अब्दुल लतीफ़ लाड़ क़तल, ॿिन्ही धुरनि जा 8 ॻोठाणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में फारूक नाच, महबूब नाच, सदाम नाच, कुर्बान लाड़, हुबदार लाड़, अब्बास लाड़ ऐं इमदाद लाड़ ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंखे भरिया सिटी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मड़ वाक़े वारी जाइ ते पहले झेड़े जो कारण बिजली जो कनेक्शन ॿुधायो पियो वञे। नाज़रीन, अवामी न्यूज़ पारां खे कंहिं ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त भरिया सिटी भरिसां ॻोठ मंगो में नाच ऐं लाड़ बिरादरी जे ॿिनि धुरनि में झेड़ो थी पियो आहे। फायरिंग जे नतीजे में अब्दुल लतीफ़ लाड़ क़तल, ॿिन्ही धुरनि जा 8 ॻोठाणा ज़ख़्मी थी पिया आहिनि। ज़ख़्मियुनि में फारूक नाच, महबूब नाच, सदाम नाच, कुर्बान लाड़, हुबदार लाड़, अब्बास लाड़ ऐं इमदाद लाड़ ज़ख़्मी थी पिया आहिनि, जंहिंखे भरिया सिटी अस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। मड़ वाक़े वारी जाइ ते पहले झेड़े जो कारण बिजली जो कनेक्शन ॿुधायो पियो